पप्पा पेपर पूरा दिया थी। पप्पा पेपर सब पूरा मां छा चवां सुभाणे हलूं किथे घुमण ॾिसूं सुभाणे सुबुह। पप्पा जाम दिल हलो न प्लीज त चए में न सुबुह ॾिसूं था। देवेन पुटे ओ पुट राजा उथी जल्दी कर हलूं तो हलणो आहे न वरी। हाँ हाँ पुट जल्दी उथी हलूं देर थी थिए 11 बजे निकरणो असांखे घुमण। पप्पा किथे था वठी हलो पुट तूं उथी मां तो ॿुधायां थो जल्दी कर 11 ते निकरणो असांखे जल्दी कर बस 2 मिंट में उथां मां 2 मिंट में। पप्पा 2 मिंट खाली 2 मिंट। पप्पा किथे था हलूं केॾे माना पुट दुकान ते हलंदासीं न ॿियो किथे हलंदासीं।